काबिल एहतराम डॉक्टर जाफर अहमद साहब, डॉक्टर काजी खादिम साहब, डॉक्टर अब्बासी यूसुफजई साहब, मोहतरम शौकत हुसैन शोरो, डॉक्टर नसीम अख्तर साहिबा, प्रोफेसर सलीम मेमन, अल्लामा ताज नियाज पवन साहब, इदरीस जतोई, चेयरमैन सिंधी लिंग अथॉरिटी, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, शबनम गुल साहिबा, हेठि वेठल मुंहिंजो उस्ताद साईं गुलाम हुसैन सचाली साहब, मोहतरम नफ़ीस अहमद नाशार, महेश कुमार, मुझे दोस्त डॉक्टर मकबूल बुखारी, हाफिज अहमद, डॉक्टर फयाज लतीफ़, ऐं दोस्तों डॉक्टर शेर मेहरानी, ए बी नाशारी ज़ाती दोस्त, तमामु घणा दोस्त आहिनि। सभ खां पहिरीं त जीअं सिंध ऐं सिंधी ॿोली, मोहतरम दोस्तों, पाण 21 फरवरी ते हर साल मादरी ॿोली जे आलमी ॾींहं जे मौक़े ते गॾु थींदा आहियूं ऐं मादरी ॿोलियुनि जे हवाले सां कुझु न कुझु अहम ॻाल्हियूं करे रवाना थी वेंदा आहियूं। बहरहाल इहो कुझु सुठो अमल आहे। अब वॾी ॻाल्हि मादरी ॿोली जी तरक़ी लाइ अहिड़ो दारो बुनियादी किरदारु अदा कंदो आहे करे सघे थो, जंहिं इदारे खे क़ाइमु करण लाइ वॾी वस कया विया। इन ई ॿोलियुनि जी तरक़ी लाइ सिंधी लिंग अथॉरिटी हिकु अहम इदारो आहे, जंहिंजी अहमियत अफ़ादियत खां असीं चङी तरह वाक़ुफ़ आहियूं। दोस्तो, जॾहिं पाण मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी ॻाल्हि था करियूं त असांखे उन्हनि माण्हुनि खे यादि करणु घुरिजे जिन जी जदोजहद ऐं क़ुर्बानी जे करे आख़िरकार 17 फरवरी 1999 ते आलमी इदारे यूनिसेफ 21 फरवरी खे हर साल मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो ऐं साल 2002 में अक़वाम मुतहिदा 21 फरवरी खे बाक़ाइदा सरकारी तौर ते मल्हाइण जो ऐलान कयो। इहो समूरो सिलसिलो 21 फरवरी 1952 ते ओभर पाकिस्तान जे राजधानी वारे शहर ढाका में ढाका यूनिवर्सिटी ऐं मेडिकल कॉलेज ढाका जे बंगाली शागिर्दनि ते थियल फायरिंग जे नतीजे में बंगाली शागिर्द हरम अब्दुल सलाम, अबू बकर, रफ़ीउद्दीन अहमद, अब्दुल जब्बार ऐं शफ़ीक रहमान खे गोलियुनि लॻण सबबु जी शहादत सबबु पेश आयो, जॾहिं त गोलियुनि जे लॻण सबबु 100 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थिया हुआ। सचपच उन वक़्तु इहा ॻाल्हि तारीख़ जो अनोखो मिसाल हो जो के माण्हू पंहिंजी ॿोलीअ जे हक़ लाइ पंहिंजी हयाती जी क़ुर्बानी ॾेई सुरा थिया हुआ। बाद में इन यूनिवर्सिटी ऑफ ढाका में 46 फुटनि जो मीनार त क़ाइमु कयो वियो, पर साल 1970 में 21 फरवरी जे वारे ॾींहं खे मूं वॾे जोशो ख़रोश सां ॾिठो हो। इहो बहार जो हिकु ख़ुशगवार ॾींहुं हो। असीं ढाका जे शाहबाग होटल में तरसियल हुआसीं ऐं सुबुह जो जॾहिं होटल खां ॿाहिरि निकिता हुआसीं त सभई माण्हू जे हथनि में ॻाढ़ा झंडा हुआ ऐं सभिनी माण्हुनि जो रुख़ शहीद मीनार तरफ़ हो, जेको मेडिकल यूनिवर्सिटी ऐं ढाका यूनिवर्सिटी पासे हो। दोस्तो, मादरी ॿोलियुनि जे हवाले सां हिन ॾींहं में हिकु आलमी ॾींहं में बदिलजी वियो आहे। यादि रखणु घुरिजे त पंहिंजी मादरी ॿोली जी हिफ़ाज़त लाइ वॾे खां वॾी क़ुर्बानी आख़िरकार हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदी आहे। सिंधी क़ौम खे पंहिंजी मादरी ॿोली सिंधीअ सां बेहद प्यारु आहे। अॼु बि पाकिस्तान में फ़क़ति सिंधी ॿोली आहे जंहिंमें तइलीम ॾियण जो तरीक़ो सदियुनि खां मुरवज आहे। हिन वक़्तु हिन अॼोके ॾींहं ते असांखे अहद करणो पवंदो त असीं हुकूमत खां इहो मुतालबो करियूं त सिंध में प्राइमरी, सेकेंडरी ऐं हाई स्कूलनि खे बहितर कयो वञे। इन सिलसिले में तइलीम ॾियण सिलसिले में कंहिं बि सियासी मसालत खां कमु न वरितो वञे। असीं जेकॾहिं सिंध में हिकु साल स्कूलनि जी हालत खे बहितर करियो ऐं तइलीम ॾियण जो साइंसी तरीक़ो इख़्तियार करियूं जे उनवान सां मल्हायूं त केॾो न सुठो कमु थी पवे। अख़बारनि ऐं मीडिया ऐं उस्तादनि जे तंज़ीमुनि खे इन सिलसिले में अॻिते वधिणो पवंदो। आम काल शिकार पर वियो हुउसि। मूंखे शेख अयाज़ जे उन स्कूल खे ॾिसणो हो जिते शेख अयाज़ तइलीम हासिलु कई हुई, जुमाणी प्राइमरी स्कूल। ऐं जॾहिं स्कूल में वियुसि त मूं महसूसु कयो त 90 सालनि खां पोइ उन स्कूल जी हालत उहा ई हुई। ॿारड़ियूं ऐं ॿार उन्हनि बेंचुनि ते वेठा हुआ जिन खे पुठी ॾिनल बि कान हुयो। असीं स्कूलनि खे डेस्क फ़राहम न करे सघिया आहियूं। वरी जॾहिं आऊं वनियूकल स्कूल नंबर 1 में वियुसि, मुंहिंजो साईं डॉक्टर अनवर फिगार साहब वेठो आहे, मूंखे माफ़ु कजो, मूंखे नालो ज़हन में रहिजी वियो। उनजे ॾस ते हाई स्कूल नंबर 2 में जॾहिं ॾिस त ॾिठुमि त 1873 में उनजो प्रिंसिपल मिर्ज़ा सादिक अली बेग हो, जेको मिर्ज़ा कलीम बेग जो वॾो भाउ हो। हाणे तव्हां तसवुरु कयो त उन वक़्तु ही माण्हू पहिरियों मुसलमान हो जंहिं BA कई
ऐं हुते हेड मास्टर वञी रहियो ऐं 3 साल कमु कई। हाणे इहो दौरु ॾिसो, अॼु जो दौरु ॾिसो, स्कूल जी शानदार बिल्डिंग हुई, पर अंदर जे क्लासनि जी हालति मां उन ते कुझु नथो चई सघां, छाकाणि त इहो वरी हिकिड़ो ॿियो मौज़ू थी पवंदो। मक़सदु इहो असांखे इन सिलसिले में यादि रखणु खपे त सिंधी क़ौम जेका आहे उहा सियासी महाज़न ते ऐं तारीख़ जे मुख़्तलिफ़ महाज़न ते शिकस्त खाधल क़ौम आहे। असां शिकस्तूं खाधियूं आहिनि। असांखे मुक़ाबले करण लाइ फ़क़ति तइलीम आहे। पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जेको इन्फ्लक्स में मुब्तला आहे। पाकिस्तान जे समूरनि सूबनि जा माण्हू हिते अचनि था ऐं अकेलो असीं जे उन सां मुक़ाबिलो कीअं कंदासीं। असां हुकूमतुनि खे चऊं था, उहे ॿुधनि कोन था। इन करे आउं इहो अर्ज़ु कंदुसि, अचो त हिन ॾींहं खे पाण हुकूमत ते ज़ोर भरियूं त असांजे स्कूलनि जी हालति बहितर कई वञे। जेकेसि ताईं हालति बहितर स्कूलनि जी न थींदी, यूनियननि सां ॻाल्हायो वञे ऐं सिंधी छाकाणि त पढ़ाई वञे थी। तव्हां ॾिसो त शहरनि जा वॾनि जी ॻाल्हि कोन थो करियां, उते त चङनि असांजा ॿार बि सिंधी कोन था पढ़ी सघनि, पर घटि में घटि असीं सिंध जूं ॿाहिराणियूं, असांजा सिंधी हिंदू अदीब चवंदा आहिनि बाबा तव्हां ख़ुशनसीब आहियो जो तव्हांखे ॿाहिराणियूं आहिनि। असांजो जियापो, असांजी ज़िंदगी, असांजी हिफ़ाज़त ॿाहिराणियूं आहिनि। अचो त हिन ॾींहं खे अज़म करियूं त असीं सिंधी ॿोली, सिंध जे स्कूलनि ऐं सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। जीअं सिंध, तव्हांजी वॾी महिरबानी।